नाज़रीन के शाह रहवासियुनि वफ़ाक़ी बजट के अवाम दुश्मन करार ॾेई छॾियो आहे। इन हवाले सां ॾिसूं था ज़ुल्फ़कार जतोई जी हीअ रिपोर्ट। जी मां मौजूद आहियां खैरपुर नाथन शाह जी मेन मार्केट में। अॼु शहरियुनि खां पुछंदासीं त वफ़ाक़ी हुकूमत बजट पेश कई आहे 2020 ऐं 21 ऐं उन खां पोइ सिंध हुकूमत बि पंहिंजी बजट पेश कई आहे। ॾिसणो इहो आहे त हीअ बजट आम माण्हू जे लाइ केतिरी फ़ाइदेमंद साबित थी सघे थी। उन जे लाइ अचो त शहरियुनि सां ॻाल्हायूं त उनजो उन ते छा चवणु आहे। अबाई जेका 2020-21 जेका बजट पेश थी आहे ताज़ी, तव्हां सभिनी ख़बर आहे त बजट त हीअ थींदो त सदाईं आहे, पर हिन दफ़े जेका बजट आई आहे सीधी सी ॻाल्हि आहे त मुल्क जेके तरक़ी कंदा आहिनि त हिकिड़ा तालीम जे हिसाब सां ऐं ॿी सिहत। हिते तालीम ऐं सिहत ॿिन्ही लाइ हिन बजट तमामु घटि रखे ऐं जेका हिन बंदूकुनि ऐं बमनि ऐं गोलनि जे लाइ जेका हिन बजट दफ़ाई बजट जेका वधाए अवाम जी हिकिड़ी अवाम दुश्मन जी जो हिन सबूत ॾींदो आहे। जंहिं असां हिन वफ़ाक़ी बजट जेका हिन पेश कई हुनजी असीं सख़्तु लफ़्ज़ में मज़म्मत कयूं था। साईं मुंहिंजा 2020-2021 वफ़ाक़ी बजट जेका पेश कई वई आहे ताज़ी, जंहिंमें ख़ुसूसन असांजी सिंध सूबे खे इहे सम्झो मुकमल तौर ते नज़रअंदाज़ कयो आहे। सिंध जे लाइ बजट तमामु घटि रखी वई आहे जेका अॻ में रखी वेंदी हुई। ॿी ॻाल्हि त उन में न कंहिं मुलाज़िम जी का पघार वधी आहे, छो जो वक़्त जे हिसाब सां हिकिड़ो महांगाई जो दौरु थींदो वञे पियो, उन लाइ का बि पघार वग़ैरह न वधाई वई आहे। ऐं जेकी वफ़ाक़ी सरकार में वेठा आहिनि, जेकी तब्दीली आणणु चाहिनि था, जेकी चवनि था असां पाकिस्तान खे नओं पाकिस्तान आंदो आहे, तब्दीली आणणु चाहियूं था, हुननि जो गुज़िरियल कुझु ॾींहं गुज़िरियल हिकु ॿ ॾींहंनि में जेको वज़ीर आज़म साहिबु सिंध में आयो, कराची में आयो, लाड़काणे में आयो, हू सिर्फ़ु हुन दौरो तासबाणे हिसाब सां हुन जो दौरो हुयो। हू हिते आयो, हिकिड़े ॿ बार हलनि पिया, वफ़ाक़ी बजट पई हलियो हिकु तरफ़, ॿी तरफ़ सिंध गवर्नमेंट जी बजट पई हले, त हू तासबाणे दौरे तौर ते सिंध जे माण्हुनि खे हिकिड़े वर्गलाइण जी कोशिशि कई। पर सिंध जे माण्हुनि खे इहा ख़बर आहे त वफ़ाक़ी सरकार सिंध जे माण्हुनि जे लाइ, सूबे जे लाइ या मुलाज़िमनि लाइ उन छा कयो आहे। ग़रीब अवाम जे लाइ को बि रिलीफ न ॾिनो आहे। जीअं त हिकिड़ो गवर्नमेंट जा मुलाज़िम हूंदा आहिनि, उन लाइ हिन बजट में जेको आहे सो माना को बि रिलीफ न ॾिनो आहे, का पघार में वाधारो न कयो आहे, को पेंशन में वाधारो न कयो आहे। उनखां बहितर आहे त असां जस ॾियूं था सिंध हुकूमत खे त जेको हुन मुलाज़िमनि जे लाइ 10% जेको आहे सो हुनखे रिलीफ ॾिनो आहे। छाकाणि त जेको मुलाज़िम तबिको आहे हीअ हिकु चेन ठहियलु आहे, जे मुलाज़िम तबिके खे रिलीफ मिलंदो त उहो असां दुकानदार खे ग़रीब माण्हू ते जेको आहे सो ट्रांसफ़र थींदो ऐं उहो जेको आहे सो हिकिड़ो मुंतक़िल थींदो असां ग़रीब माण्हुनि ताईं। हीअ जेका बजट पेश थी आहे इहा हिकु अवाम दुश्मन बजट आहे, जंहिंमें ग़रीब तमामु ग़रीब थी वियो, अमीर अञा अमीर थी वियो। असां डिस्ट्रिक्ट दादू जी पूरी अवाम हिन बजट खे अक्सरियत राय सां जेको आहे सो मंज़ूरु नथा कयूं ऐं रिजेक्ट था कयूं। ऐं असां पाकिस्तान जे आला हुकाम खे अपील था कयूं त इहा बजट वराए पेश कई वञे, छो जो इन बजट में ग़रीब अवाम खे बाक़ाइदे नुक़सानु आहे ऐं अमीर खे वॾो फ़ाइदो आहे। वफ़ाक़ी गवर्नमेंट जे तरफ़ां जेका बजट पेश कई वई आहे, मां उन खे सख़्तीअ सां रद्द कंदे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करणु चाहियां थो त इहा वफ़ाक़ी बजट जेका आहे एक्चुअली सूबनि सां तसुब खे ज़ाहिर करे थी। ऐं जेको आहे सो हुननि जेके जंहिं नाले ते जेका गवर्नमेंट आई तब्दीली, उहा तब्दीली न का पहिरीं वफ़ाक़ी बजट में ज़ाहिर थी, न का ॿी बजट में ज़ाहिर थी। अलबत्ता इहा ज़ाहिर थी त कहिड़े नमूने मुल्क जी अवाम खे सोढ़ो कजे ऐं जेके पहिरियों गवर्नमेंटूं आयूं उन्हनि जेको मुल्क खे लुटियो त नाले उन्हनि जे में त उन्हनि खां असां वठंदासीं, बजाए उन्हनि जे हू असां अवाम खे जेको आहे सो उन जे बदिले में पीड़े असां उन्हनि जी कसर असां मूं कढी थी वञे। का बि रिलीफ वारी ॻाल्हि कोन हुई, अवाम खे को बि रिलीफ न मिलियो वफ़ाक़ी बजट में।